के अपील था कयूं था प्रिंसिपल मोहम्मद अफजल खोखर साहब जी बदली न कई वञे। हयात पिताफी हाई स्कूल जे प्रिंसिपल अफजल खोखर के हितों बदली न कयो वञे। इहो आहे त गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल जे प्रिंसिपल अफजल अहमद खोखर खे हितों ट्रांसफर न कयो वञे। नाज़रीन, हयात पिताफी गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल हयात पिताफी जे शागिर्दनि पारां प्रिंसिपल मोहम्मद अफजल खोखर जी जबरी बदली खिलाफ़ गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल हयात पिताफी खां मीडिया सेंटर हयात पिताफी ताईं एहतजाजी रैली कढी वई। हयात पिताफी गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल जे शागिर्दनि पारां स्कूल जे प्रिंसिपल जी सियासी बदली खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे माजिद अली बोज़दार, सुहेल अहमद सुमरो, आतिफ़ ऐं ॿियनि अवाम जो सहारो सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त अफज़ल हुसैन खोखर हिकु बहितरीनु इंसान ऐं तालीम सां चाह रखंदड़ ऐं ॿारनि जे मुस्तक़बिल लाइ कोशां आहे। उन्हनि प्रिंसिपल अफज़ल हुसैन खोखर जी बदली जी मज़म्मत कंदे वज़ीर आला सिंध, वज़ीर तालीम, सेक्रेटरी तालीम ऐं ॿियनि वसवारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल हयात पिताफी जे प्रिंसिपल जी बदली खे रोके शागिर्दनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाजी दाइरो वधायो वेंदो।